अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अॼु असीं ज़िक्र कंदासीं सिंध जे मशहूर मल पहलवान ग़ुलाम हुसैन पठान जो 3 जनवरी 2020 में इबरत अख़बार के ॾिनल इंटरव्यू बाबति। सिंध जे मशहूर मल पहलवान ग़ुलाम हुसैन पठान जो इबरत न्यूज़ के ॾिनल पहिरियों ऐं तारीख़ी इंटरव्यू। पहलवान ग़ुलाम हुसैन पठान किथे जो आहे, कीअं छांइजी वियो आहे, चङनि भलनि पहलवाननि खे कीअं थो दसे। साणस थियल काचारी अचो त अव्हां खे बि पढ़ायूं। कंहिं ॾाहे खां ॿुधल आहे त इंसान खे अलाह ताला जेके अणगणियूं सलाहियतूं ॾिनियूं आहिनि, उन्हनि सलाहियतनि मां हेसी ताईं इंसान सिर्फ़ु 10% इस्तेमालु कयूं आहिनि। उन ते आउं सोचींदो आहियां त अॼु दुनिया केतिरी तरक़ी कई आहे जो साइंसदाननि जो चवणु हो त चंड ते बि पहुची वियो आहे। जेकॾहिं सलाहियतनि जो मुकमिल 100% थिए त केतिरो अॻिते वञी सघे थो। ख़ैर, अॼु पाण ज़िक्र कयूं था सिंध जा 20 सालनि जे नौजवान जंहिंखे अलाह ताला जेका ॾात ॾिनी आहे, अॼु उन ते सिंध ऐं पाकिस्तान फ़ख़ुरु महसूसु करे थो। हिन नौजवान सिंध जे शहर सांगड़ जे हिकु नंढड़े ॻोठ मोहम्मद अली पठान में पहलवान शमशीर अली जे घर में जनम वरितो। रोज़ानी इबरत जे रवायत रही आहे त हू हर माण्हू ऐं ख़ासि करे शागिर्दनि ऐं नौजवाननि खे संदन कमनि में हिमथाईंदी आहे। उन ई सोच तहत अॼु असां ॻाल्हि ॿोल कई आहे हिकु अहिड़े नौजवान सां जेको अफ़गानिस्तान ऐं ईरान में सिंध जी नुमाइंदगी करण खां पोइ हाणे हू रशिया वञी रहियो आहे, जिते हू सिंध जी नुमाइंदगी करणु वेंदो। ॻाल्हि ॿोल सिंध जे मशहूरु लाइब्रेरी मोहम्मद बख़्श महर लाइब्रेरी सकरन ते कईसीं, जिते ॻाल्हि ॿोल दौरान अयाज़ महर, रफ़ीक चांडियो, रज़ा मोहम्मद सियाल, अज़हर पिणु मौजूदु हुआ। नालो ग़ुलाम हुसैन वलद शमशीर ख़ान, ज़ात अखाउन खेल, असिल वेठल सवात, हींअर वेठल ॻोठ मोहम्मद अली पठान। उमिरि 20 साल, जेको अञा पढ़ी रहियो आहे। तइलीम फर्स्ट ईयर जारी आहे। संदन रोज़गार वालिद जी मल पहलवानी जे मुक़ाबलनि में मिलियल इनामनि में थींदी हुई। वालिद शमशीर जीअं ई उमिरि जे उन हिसे में पहुतो जिते हाणे पहलवानी मुमकिन न हुई त ही रोज़गार लाइ परेशान थियण लॻा। पर हक़ीक़त ही आहे त रोज़ी जो ज़िम्मो मुंहिंजे पालणहार पाण ते रखियो आहे। सो ईअं ई हिन मल पहलवान शमशीर ख़ान 2014 में पंहिंजे 14 सालनि जे फर्ज़ंद ग़ुलाम हुसैन खे पहलवानी जा गुण सेखारिया। नौजवान हिमत वारो हो, जवानी जे पहिरें ॾाकण ते पैर पाए चुको हो, जंहिंखे संदसि घर जी चुल्ह जो फ़ख़ुरु, नंढनि चइनि भाइरनि जी पढ़ाई ऐं पालना जो फ़िक्रु ऐं पीरसनि माउ पीउ जी ख़िदमत जो फ़ख़ुरु। उन्हनि सभिनी फ़ख़ुरनि खेसि मायूस थियण बजाए मंझंदि हौसलो पैदा कयो ऐं पोइ पंहिंजे वालिद जे ॾिनल ॾात मल पहलवानी तहत ही 2014 में 14 साल जी उमिरि में 3 जोड़ पहिरियों भेरो मैदान ते लथो ऐं खेसि कामयाबी नसीब थी। ग़ुलाम हुसैन पठान इबरत सां कयल ॻाल्हि ॿोल में ॿुधायो त उन वक़्तु मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं मुक़ाबले खटण ते तमाशाइनि पारां मिलियल इनाम ऐं दाद वधीक हौसलो पैदा कयो ऐं पोइ उहो सिलसिलो हलंदो रहियो। वालिद साहब जी तरबियत बि जारी रहंदी आई। हिन नौजवान ॿुधायो त साम्हूं वारो मल भली केतिरो बि सघो हुजे, पर जेकॾहिं तव्हांजो हिन जे संदरे में हथु मज़बूत आहे त खेसि दसी सघो था। ॻाल्हि सॼी संदरे ते हूंदी आहे। हिन ॿुधायो त हू ईरान, अफ़गानिस्तान में सिंध ऐं पाकिस्तान जी नुमाइंदगी करे मुक़ाबले में शामिलु थी चुको आहे ऐं अलाह जे करम सां कामयाबियूं माणियूं आहिनि। जॾहिं त हाणे रशिया स्पोर्ट्स इवेंट में 20 मुल्कनि जा रांदीगर मुख़्तलिफ़ रांदियूं खेॾण लाइ घुराया आहिनि। मूंखे बि बलोचिस्तान सरकार पाकिस्तान जी नुमाइंदगी करण लाइ स्पोर्ट्स इवेंट में शामिलु कयो आहे, जिते मल मुक़ाबले लाइ रशिया वञी रहियो आहियां। ग़ुलाम हुसैन पठान कामयाबियुनि जो ज़िक्र कंदे ॿुधायो त समय इनाम ऐं एवार्ड हासिलु करे चुको आहियां, पर यादगार एवार्डनि में 2 एवार्ड शामिलु आहिनि, जंहिंमें कराची में शहीद रानी जे यादि में करायल मुक़ाबले जो पहिरियों इनाम जेको सिटी गवर्नमेंट जे अहमद अली पारां मिलियो,
ऐं ॿियो सागण में थियल मुक़ाबले में जिते रखियल हिकिड़ो एवॉर्ड हो सो मूं हासिल कयो। हिन ख़ुशियुनि जो ज़िक्र कंदे ॿुधायो त ख़ुशियूं अलाह पाक अणॻणियूं ॾिनियूं आहिनि, पर ॿिनि मरहलनि में अखियूं ख़ुशी जा लुड़क रोके न सघियुसि। हिकु त ताज़ो सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराजदारानी जी दावत ते जॾहिं सिंध असेंबली पहुतसि त उते जेको मुंहिंजो आदरभाव कयो वियो उहो मुंहिंजी ख़ुशी जी इंतिहा जो ॾींहुं हो, जंहिंखे मां लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघां। ॿियो ख़ुशी जो मरहलो कराची जे बूट बेसन ग्राउंड ते पेश आयो, जिते ॿाहिरियुनि मुल्कनि जा शाइक़ीन पिणु आयल हुआ। मां जीअं ई मैदान ते पहुतसि त तमाशाइनि कुर्सियुनि तां उथी ग्राउंड ते पहुची विया, जेकी मूंसां मिलण लाइ आया हुआ। एतिरा शाइक़ीन हुआ जो सिक्योरिटी संभाले न सघे। माण्हू सेल्फियुनि ऐं मिलण में एतिरो थी विया जो हू ग्राउंड तां वापसि न पिया वञनि ऐं ईअं टाइम गुज़रंदो वियो, तमाशाई वापसी जो नालो न पिया वठनि। नेट इंतिज़ामिया उहो मुक़ाबिलो न कराए सघी ऐं प्रोग्राम कैंसिल थी वियो। ऐं उहो एॾो वॾो प्रोग्राम हो जे मुक़ाबिलो खटिया हा त इनामनि जी भरपार हुजे हा, पर उनखां वधीक ख़ुशी महसूसु थी ऐं अंदाज़ो थियो त बाबा साईं जे ॾिनल तरबियत दुनिया में नालो पैदो करायो ऐं ईअं ख़ुशी जा लुड़क लाड़ींदो घर पहुतसि। हिन महिल पहलवान यादगार वाक़ियो ॿुधायो त हू जॾहिं अफ़गानिस्तान वियो हो, मुक़ाबले में शामिलु थियण जे लाइ खेसि सिक्योरिटी वारनि रोके छॾियो, जंहिंजा 2 कारण हुआ। हिकु त हीउ ॿारु मल कीअं विढ़ंदो, ॿियो त ज़ात जो अखंड खेल पठाण ऐं शनाख़्ती कार्ड वरी सिंधीअ में छो। काफ़ी पुछा करण में बाद मूं जॾहिं खेनि ॿुधायो हू बुनियादी तौरु ज़रूरु पठाण आहे, पर सिंध में रहे थो। सिंध जो खाऊं था, उन करे लिखणु पढ़णु ॻाल्हाइणु सभु सिंधी आहे। सिंध जी धरती असांजी माउ आहे। सिंध जी थञ मल्हाइण लाइ सिर ॾियण लाइ बि तयारु आहियूं। हिन ॿुधायो त मूं महसूसु कयो त सिंध जी वफ़ादारी जे अहसास ते मुंहिंजी वधीक इज़त कई वई ऐं मूंखे इजाज़त ॾिनी वई। हिन ॿुधायो त मूं महसूसु कयो त सिंध जे वफ़ादारी जे अहसास ते मुंहिंजी वधीक इज़त कई वई ऐं मूंखे इजाज़त ॾिनी वई। जिते बि अलाह जे करम सां कामयाबी माणे। ग़ुलाम हुसैन पठान उहो बि ॿुधायो त कोयटा में मुक़ाबिलो थियो, जिते मुक़ाबले में सॻो पहलवान हो, पर जॾहिं मल मुंहुं मारी त तमाशाइनि पारां नोट ईअं घोरिया विया जीअं चई सघिजे थो त नोटनि जी बरसाति पई वसे। ऐं उहा बरसाति जॾहिं घर अची कयमि 3 लख रुपया हो, जेका मुंहिंजी पहलवानी जी वॾी रक़म हुई। हिन चयो त भिक्षा जे मेले दौरान थियल मलाखड़ो ॼाणे त मल पहलवाननि जी यूनिवर्सिटी आहे। उते हर क़िस्म जो मल अचे थो, जितां घणो कुझु ॾिसी ऐं पिराए सघिजे थो। मूं जॾहिं आख़िरी सुवालु कयो त ग़ुलाम हुसैन खां त भला कॾहिं मायूस थिए, जंहिं ते हिन मुर्कंदे चयो त मायूसी कुफर आहे। बाक़ी हिकु ॻाल्हि ज़रूरु परेशानी कंदी आहे त रोज़गार जे हवाले सां मल पहलवान जी पछाड़ी न आहे। जीअं बाबा साईं वेही विया, ईअं हिकु ॾींहुं आऊं वेही वेंदसि। उन करे मुंहिंजी हुकूमत खे अपील आहे त मूंखे कंहिं सरकारी खाते जे स्पोर्ट्स यूनिट में शामिलु कयो वञे त जीअं रोज़गार जो मसइलो हल थिए। हिन वक़्तु हू घर जो अकेलो संभालींदड़ आहे, जॾहिं त 11 क्लास जो शागिर्द पिणु आहियां। ॿियो त मुक़ाबिला बि कॾहिं कॾहिं थींदा आहिनि। हिन वक़्तु बि मुक़ाबलनि में जिस्म जा 5 हॾा भॻल आहिनि। अॻिते अलाए छा लिखियलु आहे। नौजवान मल जी सॼी ख़ुशगवार ॻाल्हि ॿोल जे पछाड़ी लफ़्ज़नि असांजे अखियुनि में बि आलाण पैदा करे छॾी। अलाह साईं सभिनी जो ख़ैरु कंदो, ईअं चई हिक ॿिए खां मोकिलायोसीं। अलाह भाई व्यूअर्स, ही हुई वीडियो। अगर वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त बराए महिरबानी वीडियो खे लाइक करो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो ऐं चैनल खे बि सब्सक्राइब करणु महिरबानी।